खानपुर महर खामा खे आगा कंदालू खानपुर महर वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि जाबदारनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया ॻोठ सोरपुर बोज़दार में जाबदारनि कार इल्ज़ाम हेठि 25 वरहनि जे नौजवान शेर मोहम्मद बोज़दार खे गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोती जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवण त जाबदार धुर नौजवान खे क़त्ल करण बाद घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। अफ़सोस का ख़बर दे रहा हूँ खानपुर महर वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि जाबदारनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ सोरपुर बोज़दार में जाबदारनि कार इल्ज़ाम हेठि 25 वरहनि जे नौजवान शेर मोहम्मद बोज़दार खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोती जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब जाबदार धुर नौजवान खे क़त्ल करण बाद घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। अवांखे आगाह कयूं पिया खानपुर महर वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि जाबदार गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ सोरपुर बोज़दार में जाबदारनि कार इल्ज़ाम हेठि 25 वरहनि जे नौजवान शेर मोहम्मद बोज़दार खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं पुलिस मूजिब जाबदार धुर नौजवान खे क़त्ल करण बाद घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया अवांखे खानपुर महर वेझो मुबैना कार इल्ज़ाम हेठि जाबदारनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची फोती जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब जाबदार धुर नौजवान खे क़त्ल करण बाद घर ख़ाली करे फरार थी वियो आहे। खानपुर खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर नवाब मीरानी लाइन ते मौजूद है। जी नवाब, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल खानपुर मारे में मुबैना तौर कारा इल्ज़ाम हेठि 25 वरहनि जो नौजवान शेर मोहम्मद बोज़दार क़त्ल थी वियो आहे। जवाबदारनि नौजवान शेर मोहम्मद बोज़दार खे घर पारां गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया आहिनि। वाक़े जो इतलाह मिलण ते खानपुर मां पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। जवाबदार खे क़त्ल करण बाद घर ख़ाली करे फरार थी विया आहिनि। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।